केर फीस भरींदो कुरान शरीफ़ जी? इन अजरिया इल्ला अला रब्बिल आलमीन। कुरान मजीद वारनि खे ख़ुदि ख़ुदा पाण क़यामत जे ॾियारे इहा क़ीमत अदा फरमाईंदो जो जन्नत जे बंगलनि जो वारिस ऐं मालिक बणाईंदो। बाक़ी तव्हां कहिड़ी कुरान शरीफ़ जी क़ीमत अदा करे सघंदो? सॼी दुनिया सोनी थी पवे, ताराज़ीअ जे हिकु पलड़े में विधी वञे ऐं ॿिए पासे जे कुरान शरीफ़ जो हिकिड़ो अखर रखियो वञे, अल्लाह ॼाणे थो सॼी दुनिया सोनी घटि थी पवंदी, कुरान शरीफ़ जे हिकिड़े अखर जो मान ऐं मर्तबो शान वधी वेंदो। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिल्लाह। वरी भी जाए दे फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ। ताजी सुभान अल्लाह बुधाए थी सफ़ा थकी पिया हो, अञा हो रहा था कयो। जे थकिया हो तो दुआ घुरा पाण में हो। मिसकारियूं तो नथियूं अचनि वञी घरनि जूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ ऐं मुंहिंजा भाइरो, तॾहिं त अल्लाह ताला सारी दुनिया वारनि खे फरमायो त मुझे कुरान मजीद सां नन्हा वॾा पोढ़ा जवान मर्द ऐं औरतूं चिंबड़ी पोशो त मां अल्लाह ताला तव्हांजी दुनिया जी कामयाबी जो राज भी कुरान मजीद में रखियो तमाम। तव्हांजे कब्र जी सिंगार के भी कुरान मजीद के बणायो तमाम। तव्हांजे आख़िरत जे सिंगार के भी कुरान मजीद बणायो तमाम। तव्हांजे लाइ जन्नत जो बंगलो बिश्त जो बंगलो भी कुरान मजीद में रखियो तमाम। अल्लाह फरमायो रुगी तव्हां कुरान मजीद सां भाकुर पायो त मां अल्लाह साईं तव्हां सां भाकुर पायां। तव्हां दुनिया में भी आबाद ऐं शादाब बणिजी वेंदव त आख़िरत में भी तव्हांखे पंहिंजी ज़ियारत सां नवाज़े उमिरि जे लाइ बिश्त जे बंगलनि में विहारे छॾींदोमांव। अज़ीज़ो हिन सां यारी रखो, हिन सां प्यार कयो, हिन जी मोहबत दिल में पैदा कयो। हिन कुरान मजीद जे आलमनि जो क़दुरु कयो। हिन कुरान मजीद जे हाफ़िज़नि जो क़दुरु कयो, इज़त कयो। अल्लाह जाने तो वॾे मां वॾा वॾे मां वॾा ये मान ऐं मर्तबे वारा आहिनि जिन जे सीननि में कुरान मजीद जो इल्मु आहे, जंहिंजे सीननि में कुरान मजीद जो हिफ़्ज़ आहे। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भाउ, हे दुनिया में भी मान ऐं मर्तबे शान वारा तव्हांखे नज़र था अचनि, पर असुल इज़त त इन्हनि खे अल्लाह ताला आख़िरत में नसीब फरमाईंदो वॾे प्रोटोकॉल सां, वॾे इस्तक़बाल सां, वॾनि मलाइकनि जे अॻुवाणीअ में। अल्लाह ताला आलमनि हाफ़िज़नि खे घुराए करे पंहिंजी ज़ियारत कराए। अल्लाह ताला हाफ़िज़नि आलमनि खे फरमाईंदो ओ आलम सगोरऊ, ओ हाफ़िज़ सगोरऊ, सॼी ज़िंदगी ताना ऐं मेणा सहंदा रहो। सॼी ज़िंदगी ओ ग़ुरबत में मिस्कीनीअ में गुज़ारियव। सॼी ज़िंदगी तव्हां तकलीफ़नि में गुज़ारी पोइ बि मुंहिंजे कुरान मजीद जो भाकुर न छॾियव, मुंहिंजे कुरान मजीद जी तिलावत न छॾियव, मुंहिंजे कुरान मजीद जी और तकरीर वाइज़ न छॾियव, मुंहिंजे कुरान मजीद जी तबलीग ऐं तफ़सीर ऐं तशरीह न छॾियव। पोइ बि माण्हुनि खे कुरान मजीद ॿुधाईंदा ई ॿुधाईंदा रहो, माण्हुनि खे कुरान मजीद पढ़ाईंदा ई पढ़ाईंदा रहो। ख़ैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम। तव्हां मूंखे ॾाढा प्यारा हो, ॾाढा प्यारा हो। अॼु मां तव्हांखे
सॼी दुनिया जा उहे थक ऐं उन्हनि तकलीफ़नि जो अजुर ऐं तव्हांखे बदिलो नसीब फरमाईंदुमि हाणे वारो देर न कयो भैदा वञो हे बिश्त जा बंगला अथव हे बिश्त जूं ॾाकणियूं अथव चढ़ंदा वञो क़ुर मजीद जो वाइदो कंदा वञो तिलावत कंदा वञो जंहिं बि बिश्त जे बंगले में वियो वरी न मां अल्लाह क़ुर जे सदके तड़ींदोमांव अजीज़ो संभालियो पाण बचड़ा आलम कयो बचड़ा हाफ़िज़ कयो छा रखियो आहे ABCD वाङण भिंडीअ में छा रखियो आहे अंग्रेज़ी पाण में छा रखियो आहे वकील करण में जज बणाइण में मास्टर बनाने में सारी दुनिया में ऊंधाइया सारी दुनिया में तबाहिया सारी दुनिया में बर्बादिया जेकॾहिं रोशनी आ त मदरसन में आ जेकॾहिं आबादी आ त मदरसन में आ जेकॾहिं आराम ऐं सुकून आहे त मदरसन में आ हिकु दफ़ो चकर दजी मदरसन में लॻायो ॾिसो त सयूं क़ुर मजीद जा तालिब क़ुर मजीद जा आलम क़ुर मजीद जा हाफ़िज़ कीअं राति जो इशा जी नमाज़ पढ़ी फ़क़्र जी मानी खाए चेरियूं डिगियूं कंदा था वञनि त गोगरे जो टड़को लॻंदो थो वञे जजन जी निंड फिटी पई आहे वकीलन जी निंड फिटी पई आहे मास्तरन जी निंड फिटी पई आहे क़ुर वारा बस चेल डिगी कंदा था वञनि निंड ठाकुर पाईंदी थी वञे हुननि खां निंड भॻल आहे असांखे वरी निंड चिंबड़ियल आहे असांखे सुम्हण जी देरि आहे हो वीचारा फतकी फतकी पंज पंज निंड जूं गोरियूं खाए सुम्हंदा तॾहिं बि तारा पटिया पिया अथनि ऐं मौलवी वाङण वारी भाॼी खाई भिंडियुनि वारी गुड़ मुड़ मुर्गी बि हुन में पटाटा बि हुन में मच्छी बि हुन में गोश्त वॾो बि हुन में नंढो बि हुन में हो डॉक्टर अंग्रेज़ी वारो ॾिसे त चए मतां मौलवी खाधी थी आहे फतको ॾींदे मरी वेंदे न खाइजांइ ऐं इहो ई मौलवी साहिबु इहे ई तालिब या फ़क़्र जी मानी या खिचड़ी थियल भाॼी खाई मथे सां ई हथ उगी हीअं सुम्हंदा था वञनि त निंड जो ग़लबो थींदो थो वञे गोगरे जा टड़का थींदा था वञनि अज़ीज़ो इहो आहे आराम इहो आहे सुकून इहा आहे फ़र्द जिन खे निंड नथी अचे इन्हनि खे कहिड़ो आराम जिन जा तारा पटिया पिया आहिनि सॼी सॼी राति हीअं घर में घुमनि था चरियनि ऐं पागलनि वांगुरु मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण हे आबगात जा मौत पिया थियनि ख़ुदकशीअ जा अदा तव्हां बि सॼी उमिरि अख़बारां पढ़ियूं आहिनि ख़बरूं ॿुधियूं अथव कॾहिं इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधण में आई त फलाणो मौलवी वीचारे ख़ुदकशी कई असुली न भला कॾहिं हीअ ख़बर ॿुधण में आई त हाफ़िज़ ख़ुदकशी कई छो नथा करनि वकील ख़ुदकशियूं था करनि जज गवर्नर हज़ार ख़ान बिजाराणी वॾो नालो हो असांजे पासे ॾे 35 क़ौमनि जो सरदार हो घणनि क़ौमनि जो 35 MN MP थी रहियो वॾा वॾा उहिदा संभाले अरबन ख़रबन में त हुनजी मिल्कियत हुई एॾो ज़िंदगीअ मां बेज़ार थियो जो पहिरियों पंहिंजी घरवारी खे गोली हईं पोइ पाण खे गोली हणी मारे छॾी अज़ीज़ो त मालूम थियो त आराम पैसनि में न मालूम थियो त आराम उन्हनि MBA में वारी कुर्सियुनि में न आहे मालूम थियो त आराम एसियुनि वारनि कमरनि ऐं बंगलनि में न आहे
मालूम थियो त आराम इन्हनि वॾनि वॾनि गाॾियुनि में नाहे मालूम थियो त आराम सरदारीअ भोतारीअ में नाहे मालूम थियो त आराम ज़मींदारीअ में नाहे आरामात रब रहमान जे क़ुरान मजीद में आवनु नज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। आराम शामिया पो भी कुरान मजीद न थो वणे भज लगी वे कुरान मजीद वेचारो एड़ो किताब थियो जो घरन में बंद पियो आहे को खोलण लाइ भी तैयार न आहे रोअण थो अचे मुसलमाननि जे हाल खे ॾिस असांजूं अमड़ियूं असांजूं भेनरियूं टीवियुनि ऐं वीसीआरनि जूं आशिकियाणियूं थी वियूं आहिनि असांजी नौजवान नस्ल तबाह ऐं बर्बाद थी वई आहे दामन असांजे नस्लनि खे ख़राब करे छॾियो आहे फिल्मुनि असांजे नस्लनि खे तबाह करे छॾियो आहे नौजवान छोकिरियूं ऐं नौजवान छोकिरा बेहयाईअ जे तरफ़ राग़िब थी पिया आहिनि अॼु त इस्लाम जी ॿोली नथी वणे अॼु त इस्लाम जी सक़ाफ़त नथी वणे अॼु त इस्लाम जी निशानी नथी वणे अॼु त पर्दा नथा वणनि अॼु त बुरका नथा वणनि हाणे भी केॾी बेहयाई थी इस्लामाबाद ऐं लाहौर जे रोडनि ऐं रस्तनि ते मायूं बेपर्दा थी